रते देरो में ॾींहं ॾिठे जो टे नामालूम हथियार बंदन रतो देरो जेकबाबाद रोड ते बाक़े फर्टिलाइज़र जे दुकान तां 9 लख रुपया कैश ऐं ॿियो सामान फुर करे विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रतो देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी नायला, रतोदरो में ॾींहं ॾिठे जो टे नामालूम हथियार बंद रतोदरो जेकाबाद रोड ते फर्टिलाइज़र जे दुकान ते चढ़ाई करे हिंदू पंचायत रतोदरो जे मुखी सुनील कुमार ऐं संदसि नंढे भाउ अक्षय कुमार खां हथियारनि जे ज़ोर ते खाननि जा ताला तोड़े 9 लख रुपया रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी विया। उन सिलसिले में मुखी सुनील कुमार मीडिया खे ॿुधायो त असां दुकान ते वेठा हुआसीं, 3 हथियार बंद आया जिन मां हिक जे मुंहं ते मास्क चढ़ियल हो ऐं 2 मुंहं खुलियल हुया, जेके असांजे दुकान मां रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोनूं फुर करण बाद आसानीअ सां फ़रार थी विया। जी महिरबानी फारूक, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।